सिंध जे तमामु पुठिते इलाइक़े कोस्तान जे शहर थाणू बुलाखान में हिकु समाजी तंज़ीम अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन पारां 100 ग़रीब ऐं मुस्तक जोड़नि जी इज्तिमाही शादी जी तक़रीब थी, जंहिंमें कोस्तान जे तमामु ॾुरां इलाइक़नि टिको बारण, रनीकोट, तोंग, बाल, सरी, करचात ऐं ॿियनि इलाइक़नि मटियारी, हैदराबाद, दादू, कराचीअ समेत बलोचिस्तान खां आयल ॻोठनि शिरकत कई। हिन पुरवकार तक़रीब में स्टेज जे ॿिन्ही पासनि खां सफ़ेद लिबास, सिंधी टोपी ऐं सिंधी अजरक ऐं गुलनि जा हार पातल ॻोठनि खे विहारियो वियो। इलाइक़े जे रीतियुनि रस्मुनि सबबि जेतोणीकि कुंवारनि खे पिंडाल में न आंदो वियो, अलबत्ता कुंवारनि ऐं ॻोठनि जे मिटनि माइटनि ऐं इलाइक़े जे मोज़िज़िन जे वॾे अंग हिन तक़रीब में शिरकत कई। इज्तिमाही शादीअ में ॻोठनि जी ख़ुशी ॾिसण वटां हुई, जिन पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कंदे हिन रीति चयो त वॾी ख़ुशी आहे, एतिरी आवाम आहे, वॾी माना ख़ुशी महसूस थिए थी न असां ग़रीबनि खे। हीअ असांखे बिल्कुलु स्पेशल लॻो आहे, सही लॻो आहे, सुठे नमूने सां हिन काज में शरीक थिया आहियो जी त हिन में केतिरी ख़ुशी महसूस कयो था? तमामु घणी ख़ुशी पई महसूस। उन मौक़े ते शादियूं रचाईंदड़ हिन तक़रीब जे ऑर्गेनाइज़र ऐं तंज़ीम जे चेयरमैन शेख अब्दुल्ला कोस्तानी जो चवणु हो त हीअ इज्तिमाही शादी जो प्रोग्राम जंहिंजो रंग तव्हां ॾिसो पिया, हीअ हेतिरो ख़ूबसूरत रंग जो मक़सदु ई इहो आहे त ग़रीबनि खे मान मिले, उनजी हौसला अफ़ज़ाई थिए, हुननि खे पंहिंजी जेको आहे सो इहो महसूसु न थिए त को असांखे इज़त न आहे मुआशिरे में, पर उन्हनि खे ख़ुशी थींदी त असां ग़रीबनि जा अॼु ॾोखी अॼु बि दुनिया में मौजूदु आहिनि, जिन वीचारनि जे साथ असां हीअ महफ़िल मुनक़द थी आहे ऐं हिन महिल ताईं 2000 खां मथे ग़रीब नियाणियुनि जा घर आबाद थी चुका आहिनि। उन मौक़े ते शरीक थींदड़ जोड़नि खे मुख़्तलिफ़ ज़रूरी शयूं क़ुरान शरीफ़, अलमारी, पलंग, बिस्तरो, कपिड़ा ऐं ज़िंदगी जी ज़रूरियात जूं मुख़्तलिफ़ शयूं पिणु ॾिनियूं वयूं, जिन जी मालियत 20,000 रुपया ॿुधाई पई वञे। ॻोठनि जे वालिदनि ऐं वारसनि पिणु हिन तक़रीब ते ख़ुशीअ जो इज़हार कंदे बंदोबस्तु कंदड़नि खे दुआऊं ॾींदे चयो त 3 भाइटिया आहिनि, 2 भाणीजा, हिकिड़ो मुंहिंजो पुटु, 2 नियाणियूं, ऐं असां इहो ई पे चाहियो, असां एतिरो वसाल कोन, अलाह को अहिड़ो मंज़रु आणे, पोइ अलाह अब्दुल्ला शेख जी ज़िंदगी में बरकत हुजे, इन खां असां दरख़्वास्तूं पेश कयूं। असांजो सुन्नत मुताबिक़ अहिड़ो को फलाही इदारो हुजे, पोइ उन महिरबानी कई, जीअं असांखे माना पेशकत कई, चई असां वटि इहो आहे इदारो। 100 जोड़नि जी हिन इज्तिमाही शादी जी तक़रीब में सिंध जे सूबाई वज़ीर ज्ञानचंद इसराणीअ 5 लख रुपया ॾियण जो ऐलान कंदे चयो त क्रेडिट वञे थो शेख अब्दुल्ला साहब खे, त इहा असांखे ख़ुशी थिए थी त असांजे कोस्तान में अहिड़ा माण्हू जज़्बो रखंदड़ आहिनि। वाक़ई असांजो कोस्तान जो इलाइक़ो तमामु पोइते पियल आहे, जीअं त हींअर बरसातूं कोन पियूं आहिनि त इन करे इंतिहाई हालत ख़राबु आहे, ॾुकार आहे, पाणी जो मसइलो आहे, जानवर मरी रहिया आहिनि, त उन जे लाइ असांजी पीपल्स पार्टी गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट काफ़ी एक्शन खयो बि आहे, उन जे लाइ सुठा इक़दामात बि वरिता विया आहिनि। हिन तक़रीब में JUI अॻवान अल्लामा राशिद महमूद सुमरो पिणु ख़ासि शिरकत कई। यकीनन ही तमामु वॾो अजर ऐं सवाब जो कम बि आहे, ख़िदमत ख़ल्क़ जो कम बि आहे। इन ते मां वटि के बि एप्रिशिएट जा लफ़्ज़ कोन्हनि जेका मां बयानु कयां। यकीनन हिन सिलसिले खे अञा वधाइणु घुर्जे ऐं सिंध जे कुंड कुड़छ ताईं इन खे फैलाइणु घुर्जे। ख़ूबसूरत ऐं पुरवकार हिन तक़रीब जे आख़िर में नवनि जोड़नि लाइ दुआ घुरी वई ऐं घोटनि खे पंहिंजनि घरनि ॾांहुं रवानो कयो वियो। कैमरामैन नवीद क़ाइम ख़ानीअ सां गॾु मुस्तफ़ा मेमण, KTN न्यूज़, थाणो बुलाखान।